अंजुमन सफ़ीना हैदरी टंडोला यार तरफ़ां करबला जे कैदियुनि जी आज़ादी जी मुनासिबत सां मजलिस ऐं अमारियुनि जो जुलूस रिपोर्ट मंज़ूर कालरो। अंजुमन सफ़ीना हैदरी टंडोला यार जे प्लेटफॉर्म तां मौलाना इमदाद हैदरी ऐं नियाज़ हैदरी जे फर्ज़ंदनि तरफ़ां 7 रबीउल अव्वल जी राति जो विछायल फर्शी अज़ा ते गुज़िरियल साल वांगुरु हिन साल बि करबला जे शहीदनि जी यादि ऐं दुनिया जे ज़ालिम तरीन वहशी हुक्मरान यज़ीद जे इज़्ज़तनाक जेलनि मां हुसैनी कैदियुनि जे आज़ादी जी मुनासिबत सां हैदरी इमाम बारगाह में हिकु अज़ीम आलिशान मजलिस अज़ा मुनक़द कई वई, जंहिंखे मशहूर आलमनि ख़िताब कंदे दीन इस्लाम जी हिफ़ाज़त लाइ हुसैनी घराणे जी क़ुर्बानियुनि बाबति आगाही ॾिनी। क़सीदा पढ़ंदड़नि पंहिंजे पंहिंजे अंदाज़ सां हुसैनी इनक़लाब खे भेटा पेश कई। हिन मौक़े ते कराची जे मशहूर नुहा पढ़ंदड़ सैयद इरफान हैदर समेत मक़ामी अंजुमननि नुहा पढ़ी यादगार मातमदारीअ में भरपूर हिस्सो वरितो। अमारियुनि जे जुलूस में हज़ारे सुनी शिया ऐं ॿियनि मज़हब जे आशिक़ाने हुसैन जे सोगवारनि शरीक थी काफ़िले जे ग़म ऐं सदमे सां ज़ियारत कंदे यज़ीद ते लानतुनि जा वसकारा कंदे इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि बहादुर वफ़ादार साथियुनि खे सलाम पेश कया। जुलूस मुक़रर रस्तनि खां थींदो वापसि इमाम बारगाह हैदरी में दुआए ख़ैर सां पुॼाणी ते पहुतो। हैदरियुनि तरफ़ां ज़वार परवेज़ अली समो, हाजी फरहान अली पिताफ़ी ऐं रज़ा नियाज़ हुसैन मीरजत जिन जे तावन ते शुक्रिया अदा कयो वियो, जंहिं ॾे त इंतिज़ामिया पारां कयल हिफ़ाज़ती इंतिज़ामनि खे बहितर क़रार ॾिनो वियो।